अस्सलाम दोस्तों अॼु की असां वीडियो ॾेई शहर ऐं उनजे आसपास थोरी घणी तब्दील थींदड़ मुआशी ऐं कारोबारी सरगर्मी ते ठाहे रहिया आहियूं। उम्मीद तव्हांखे असांजी काविश पसंदि ईंदी। तव्हां अगरि असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त जल्द खां जल्द असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो, कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। जॾहिं कारोबारी सरगर्मियूं उरूज ते अचनि थियूं तॾहिं शहरनि जूं रौनकूं वापसि मोटनि थियूं ऐं माण्हुनि जे मुंहं ते मुर्कूं अचनि थियूं। तॾहिं चऊं था कारोबारी सरगर्मियुनि सां लाॻापियल समूरनि शयुनि जो ख़्यालु रखियो वञे, चाहे उहे रोड रस्ता हुजनि, चाहे राब्तनि जा ॿिया ज़रिया हुजनि, चाहे बुनियादी सहूलियतुनि जा मामला हुजनि, चाहे ज़राई हवाले सां पाणी जा मसइला हुजनि। ख़ासि करे ज़राइत असांजे मुआशी सरगर्मियुनि में रीढ़ जी हॾी वारी हैसियत रखे थी, जंहिंजे लाइ वरी पाणी जो हुजणु ज़रूरी आहे, छो त पाणी ज़िंदगी आहे ऐं ज़राई समाज में उन जी बुनियादी हैसियत ऐं अहमियत अञा वधी वञे थी। बिल्कुलु उहे बिल्कुलु हा बहाल थींदे नज़र अचनि पियूं ऐं असां तवका ऐं उमेदूं आहिनि असांखे त हिन खां वधीक अञा इहा असां वटि सुठी जेका आहे फसलुनि जे लहण जो टाइम पियो अचे, फसलु लहंदा, हिन खां वधीक रौनक थींदी। साईं असांजे ज़िले बदीन जी हीअ ॾही जेको शहर आहे दुबई शहर सॾिबो असांखे ख़तमु कयो ई इन ॿिनि शयुनि हिकिड़ो पाणी ऐं रोड रस्ता। बिल्कुलु मुर्तज़ा हिन साल त छा पर 10 सालनि खां पोइ अहिड़ी रौनक ऐं अहिड़ी रश ॾही शहर में जेका थी आहे। पाणी थोरो घणो पर पाणी बहितर हलियो आहे। जीअं पाणी स्टार्ट थियो उन खां पोइ पाणी हिकिड़े ॾींहुं तव्हां ॾिठो हूंदो सुल्तानी घटि ज़रूरु थियो आहे, घटि वधि थियो आहे, पर सुल्तानी वाह में पाणी बंदि न थियो आहे, जंहिंजे करे फ़सुलु बि आहे ऐं अलहमदुलिल्लाह माण्हू ॾाढा ख़ुशि आहिनि। हींअर तव्हां ॾिसो था शहर जी पोज़ीशन त केतिरी शहर में रश आहे, न त गुज़िरियल ईद ते तव्हां ॾिठो हूंदो त का शइ कोन हुई शहर में। ऐं उमेद कयूं था त इहो ई पाणी इहो ई सिस्टम चेट ताईं बि रहंदो ऐं नेक्स्ट वरी बि जेको साल ईंदो अहिड़ो ई ख़ुशियूं खणी ॾेई भाई हींअर मौजूं लॻी पियूं आहिनि, अलाह जा करम लॻा आहिनि, फर्स्ट क्लास जाम पाणी बि हले, रब जी महिरबानी लॻी पई आहे। हींअर अलाह जो शुक्र आहे रोज़गार हले पियो, फुटी जो फसुलु लथो आहे, सारियूं पोखियूं पियूं आहिनि, तंहिंखां पोइ पाणी जी बहितरीन हले पई। असां आऊं हिन शहर जे अंदरि कारोबारी शिकिल में माण्हुनि कारोबारियुनि सां गॾु मुंहिंजो तालुक़ु रहिया 1987 खां, जंहिं दौर में असीं हिन ॾही जे शहर खे कलकत्तो सॾींदा हुआसीं। अॼु बि जेकॾहिं हिन शहर खे उहो पाणी, उहे फसल, उहे रोड ऐं रस्ता मिलनि त को बि आऊं दावा सां चवां थो त असांजे पस गिरदार जा जेके बि शहर आहिनि हिन जो को मुक़ाबिलो करे ई नथो सघे। रौनकुनि में, कारोबार में, हर चीज़ में असांजो शहर सभ खां उत्तम ऐं आला आहे। ॾेई शहर जे कारोबारी ऐं मुआशी सरगर्मी में कुझु चुरपुर इन करे आई आहे जो हिन दफ़े हिते कुझु आगाटा फसल पोखिजी सघिया आहिनि। थोरे ई सही लेकिन कुझु आगाटे ऐं मुसलसल पाणी हुजण सबबि हितां जा माण्हू के चङा मोचारा फसल पोखे सघिया, जिन फसलनि जे मार्केट में अचण सां, ख़ासि तौर ते फुटी जे फसल जे मार्केट में अचण सां ॾेई शहर जे बाज़ारुनि जूं रौनकूं मोटी रहियूं आहिनि। वापारियुनि में सुराही आहे, मज़दूर तबिको पुण ख़ुशि ॾिसण में अचे पियो, हारियुनि जे चहिरनि मां पुण मुर्कूं बखी रहियूं आहिनि। हिन भेरे रमज़ान जी ईद जे निस्बत ख़रीदारी पुण वधीक ॾिसण में अची रही आहे।